अली वही बहार है जिसका कोई किनारा नहीं, तो अली सिवा हर मुश्किल में मोमिना का कोई सहारा नहीं। देख कर परवेज शब मेराज, तो अली सिवा भी खुदा का कोई गुजारा। हिजरत जे 2 सालन खां पोइ, हिजरत जे 2 सालन खां पोइ जंग बदर जे 2 महीननि खां पहिरियों पाक बतूल जी शादी थी आहे। पाक बतूल जी शादी में शरीक केरु थिया? हज़रत इलियास, हज़रत खिज़र। मदीने जा चंद माण्हू पाक रसूल चया, या रसूल अल्लाह, पाक बतूल जी शादी कंहिंसां थींदी? पाक सदा चऊं पाक बतूल शादी उन सां थींदी जंहिंजे घर में ज़ोहर सितारो रहंदो, जंहिंजे घर में ज़ोहर सितारो रहंदो। सभिनी वञी घर सिंगारिया। हज़रत सुलेमान पासी थो चए, जॾहिं मां मौला अली वटि आयुसि, मौला मुस्लिम इबादत ते वेठो, मिटीअ जो ॾीओ पियो थो भरे। मां हथ जा वधि चयो, मौला अॼु पाक बतूल जी शादीअ जी राति आहे, सभिनी वञी घर सिंगारियनि, तो घर सिंगारियो ई कोन्हे को। यार मुस्कुराहट कयो, सुलेमान घबरा न, जंहिंजी मां इबादत थो कयां उहो मुंहिंजी मदद कंदो, उहो मुंहिंजी मदद कंदो। हज़रत सुलेमान पासी थो चए, थोरी देरि गुज़री सितारे आसमान खे छॾियो। जॾहिं सितारे आसमान खे छॾियो, पाक बतूल तस्बीह हथ में कई, सैयदादी तस्बीह पढ़णु शुरू कई, अल्लाह अकबर अल्लाह अकबर 33 दफ़ा पढ़ी। सितारो अली जे घर में अथो, सितारो अली जे घर में अथो। जॾहिं सितारो अली जे घर में अथो, वरी पाक बतूल तस्बीह पढ़णु शुरू कई, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह 33 दफ़ा पढ़ी। सितारो अली जे घर मां उथियो। जॾहिं सितारो हलणु लॻो, पाक सन वरी तस्बीह पढ़णु शुरू कई, सुभान अल्लाह सुभान अल्लाह 33 दफ़ा पढ़ी। सितारो आसमान ते पहुतो। पाक बतूल जी तस्बीह कहिड़ो बि मज़हब हुजे, शियो हुजे, सुनी हुजे, देवबंदी हुजे, बिरड़ी हुजे, या तस्बीह न पढ़ंदो निमाज़ क़बूल कान थींदो। पाक बतूल जी तस्बीह न पढ़ंदो निमाज़ क़बूल कान थींदो। रब्बिल आलमीन जो हुकुम थियो, जिब्रील जी रब जल्दी कर जन्नत मां हुर वठी अली जे घर में दाख़िल थी। जिब्रील जन्नत मां हुर वठी अली जे घर में दाख़िल थी। कसी जहिड़ा फरमाइश आहे सजाद वठी फकीर राज़ी खान लशारी और फरमाइश आहे असद मुख्तार हुसैन, मुख्तार हुसैन और उम्मीद अली जी और फरमाइश पलान गुलाम अब्बास जी, गुलजार अली जी, हैदरी एक जो मालिक गुलाम खान, सभिनी माण्हुनि जी फरका जेके भोरे जा बांधेलू आहे। रब्बिल आलमीन हुकुम थियो, जिब्रील जल्दी कर जन्नत मां हुर वठी अली जे घर में दाख़िल थी। जिब्रील जन्नत मां हुर वठी अली जे घर में दाख़िल थियो। जिब्रील आवाज़ पढ़ण हाणे छा कयूं? हुर अली जे घर में दाख़िल थियो। रब्बिल आलमीन आवाज़ अचे, जिब्रील हुर खे चयो हीअं कयो, झुमरियूं पायो ख़ुशियूं मल्हायो, झुमरियूं पायो ख़ुशियूं मल्हायो, अलीअ जी शादी जा तिरा गायो, मौला जी शादी जा तिरा गायो। झुमरियूं पायो ख़ुशियूं मल्हायो, झुमरियूं पायो ख़ुशियूं मल्हायो, अलीअ जी शादी जा तिरा गायो, मौला जी शादी जा तिरा गायो।
मां जी शादी होंदी आहे सिज ते वेंदा आहिनि हिकु ॿिए खे ॾिसंदा आहिनि मौला जी शादी आहे हेॾा पाक बतूल वेठी हेॾा मौला अली खे ॾिठो पाक बतूल अलीअ ॾे ॾिठो अली बतूल ॾे अली बतूल खे ॾिसंदो रहियो प्यासी वियो अलीअ जो वसंदो रहियो अली बतूल खे ॾिसंदो रहियो प्यासी वियो अलीअ जो वसंदो रहियो आयो ख़ुशू मल्हायो झुमरियो पायो ख़ुशू मल्हायो अलीअ जी कामिल शाह